अस्सलाम दोस्तों, अॼु मूं अव्हां सां हिकु लतीफ़ साईं जो बेत वंड करणु थो चाहियां, जंहिंमें फरमायो आहे त के ओॾाई ॾूर के ॾूर बि ओॾा सुपरी, के न संभरजनि कॾहिं के न विसरनि मूर, जीअं मेंहुं कुंडीअ पूर तीअं दोस्त वरा को दिलि सी। के ओॾाई ॾूर जेके वेझा आहिनि ईअं था लॻनि ॼण परे आहिनि, के अहिड़ा आहिनि जेके परे आहिनि पर सफ़ा वेझा आहिनि दिलि जे। के न संभरजनि कॾहिं के यादि ई कोन था अचनि, के न विसरनि मूर, के अहिड़ा आहिनि जेके विसरनि ई नथा। जीअं मेंहुं कुंडीअ पूर, कुंडी में आम माण्हुनि खे ख़बर हूंदी, कुंडी में जा सिंग वरियल हूंदा आहिनि, बिल्कुलु पंहिंजो हुन गोश्त में पिवस्तियल हूंदा आहिनि। उन सिंगनि जी मुशाहिबत सां लतीफ़ साईं जो मुशाहिदो आहे त अहिड़ो दोस्त अहिड़ो पिरी, जीअं सिंग वरियल आहिनि मेंहं जे अंदरि चुंबिजी वेंदा आहिनि, ऐं उहे मेंहूं जॾहिं पाण में विढ़ंदियूं आहिनि उहे सिंग उन्हनि जा पाण में अटिकजी वेंदा आहिनि, ऐं उहे पोइ या त वढिजण सां या पोइ सिंग ई टुटी पवण सां छॾाइबियूं आहिनि। सो अहिड़ी तरह लतीफ़ साईं हिन बैत में पैगाम ॾिनो आहे। तमामु बहितरीनु मुशाहिदो आहे, उमेदु आहे त सॼणनि खे पसंदि ईंदो। लख लाइ।